Welcome to Time News Studios. You are watching 1 PM Bulletin. पहिरियों ई महांगाई हींअर उन खां वधीक जेको आहे पेट्रोल महांगो थी वियो आहे। असां त सोचियो त को हीअ नई हुकूमत ईंदी इन में पेट्रोल सस्तो थींदो ऐं डीज़ल सस्तो थींदो ऐं आवाम खे को रिलीफ मिलंदो ऐं ईद जेको आहे ख़ुशहालीअ सां कंदासीं। पेट्रोल सां ऑटोमेटिकली तव्हां ॾिसो त पेट्रोल महांगो थींदो त पेट्रोल सां गॾोगॾु हर शइ खाधे पीते जूं शयूं डेली रोज़मर्रा जूं शयूं टोटली महांगियूं थी थियनि। हाणे अहिड़ी ईद लॻी पई आहे ग़रीब आवाम हाणे पेट जी करे या लटे कपिड़े जी करे इहो इंतिहाई बुरो अमल आहे। पेट्रोल ॾाढो महांगो थियो आहे, ग़रीब परेशान आहे, पेट्रोल घटि कयो वञे। इहो हिकिड़ो बम हयो वियो आहे पाकिस्तान जे अवाम जे मथां। हींअर डीज़ल पेट्रोल हर शइ महांगी थी वई आहे। जॾहिं असांखे रिलीफ अटो अन्न उहा सभु शइ सस्ती थियण जे बजाए महांगो अथनि हीअं चढ़ियो त हर शइ चढ़ी, कपिड़ो लटो हर शइ। हुकूमत पारां ईद जे मौक़े ते किरायल पेट्रोल बम महांगाई सटियल आवाम जूं दाहूं कढी छॾियूं। शहरियुनि जो चवणु आहे त हिक धक में पेट्रोल जे अघनि में पोड़नि 10 रुपयनि जो इज़ाफ़ो चेल भञी छॾींदो। हुकूमत ईद जूं ख़ुशियूं बर्बाद करे छॾियूं। पेट्रोल जे फ़ी लीटर अघ में 9 रुपया 66 पैसा वाध सां नओं अघु 299 रुपया 41 पैसा थी वियो। डीज़ल जी क़ीमत में 3 रुपया 32 पैसा लाद, डीज़ल जो नओं अघु 282 रुपया 24 पैसा थी वियो। लाइट डीज़ल जे अघ में 38 पैसा घटिताई, नई क़ीमत 167 रुपया 80 पैसा थी वई। गासलेट बि 2 रुपया 27 पैसा सस्तो थी वियो। नवां अघु राति 12 वॻे खां लागू थी विया।